अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे प्रोग्राम जाइज़ो संगत मां आहियां तव्हांजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼु असां कादरपुर गैस फील्ड ते मौजूदु आहियूं ऐं कादरपुर गैस फील्ड जेको 1996 18 फरवरी 1996 ते जंहिंजो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब इफ्तिताह कयो हो, उन गैस फील्ड जे बारे में इतला इहे आहिनि कि मर्कज़ी हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त उनखे जेको प्राइवेटाइज़ कयो पियो वञे। इन गैस फील्ड जे हवाले सां जेके थोरी स्टेटिक्स तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि 500 मिलियन स्टैंडर्ड क्यूबिक फिट जेका आहे उहा रोज़ानो जी प्रोडक्शन जेका आहे उहा हिन गैस फील्ड जी आहे ऐं उन सां गॾोगॾु क्रूड ऑयल जेको आहे ख़ाम तेल जंहिंखे चइजे उहो 1300 बैरल रोज़ानो जेको आहे तव्हां प्रोड्यूस थिए थो, उहो पोइ वरी रिफाइनरीज़ ते मोकिलियो वञे थो। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां कि हिन गैस फील्ड में तक़रीबन लॻभॻि 1000 मज़दूर आहिनि, जंहिं मां अधु जेके आहिनि तक़रीबन उहे पका मज़दूर आहिनि ऐं अधु जेके आहिनि उहे कॉन्ट्रैक्ट ते आहिनि। 160 खूह गैस फील्ड जा आहिनि, जिन मां हेल ताईं जेका प्रोडक्शन आहे उहा सिर्फ़ु 25 जेको आहे खूहनि मां वरिती पई वञे। इहो तुंहिंजे जेके आहिनि पंहिंजो गैस फील्ड जो तारुफ़ आहे। इन सां गॾोगॾु इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि हिन गैस फील्ड मां रोज़ानो जेको आहे सरकार खे 8 करोड़ 70 लख रुपयनि जी आमदनी तेल ऐं गैस जी प्रोडक्शन मां थिए पई। इहा त जेका आहे रोज़ हिकु ॾींहं जी जेका आमदनी आहे हिन गैस फील्ड जी, एतिरी प्रोडक्शन थिए थी पई। उन सां गॾोगॾु तव्हांखे नाज़रीन इहो ॿुधाईंदो हलां कि हीअ जेका पाकिस्तान जी नई गवर्नमेंट आई आहे 18 फरवरी जे चूंडनि खां पोइ, उनजे बारे में काफ़ी माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे, सॼे मुल्क में जेको उनजे बारे में हिकिड़ो तसवुरु आहे उहो इहो आहे कि हीअ जेका गवर्नमेंट आहे उहा अवाम जे वोटनि ते चूंडिजी आई आहे ऐं हीअ मैंडेटरी गवर्नमेंट जंहिंखे चइजे थो, उन जे अहिड़े क़िस्म जो तासुरु आहे ऐं उन गवर्नमेंट मां जेको उमेद इहा तइ कई वई कि उनजा जेके फ़ैसिला हूंदा उहे अवाम जे ऐं मक़ामी माण्हुनि जे ऐं वर्करनि जे जेको आहे मफ़ादनि तहत हूंदा। छाकाणि त भुट्टो शहीद जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ठाही हुई त उन वक़्तु बि जेके नारा ॾिना हुआ उन्हनि में सभ खां अहम नारो हो उहो सोशलिज़म जो हो ऐं सोशलिज़म ऐं मज़दूर यूनियनूं बहाल थियूं उन दौर में ऐं मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि थी ऐं उहे जेके पीपुल्स पार्टी जे बारे में माण्हुनि खे एक्सपेक्टेशन उन्हनि नारनि जे करे, उन्हनि बुनियादी जेका उनजी फिलोसफी आहे उनजे करे कुझु वधीक हूंदियूं आहिनि कि उहे अवाम ऐं मज़दूरनि जी जेका आहे उहो मफ़ादनि तहत ॻाल्हि कंदा। तंहिं करे माण्हुनि खे उमेद हुई 18 फरवरी जे चूंडनि खां पोइ जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी न सिर्फ़ु मर्कज़ में बल्कि चइनी सूबनि में हिकिड़ी कॉलिशन जेको लीडिंग कॉलिशन पार्टनर तौरु गवर्नमेंट्स ठाहियूं आहिनि, त उनखां पोइ पाकिस्तान में जेको गुज़िरियल 8-10 सालनि खां वठी हिकु वन वे ट्रैफिक हुई जेका प्राइवेटाइज़ेशन जे नाले में, जंहिंमें मुल्क जा समूरा असासा विकिणी मुल्क हलाइण जी कोशिशि कई वई। असां ॾिठो कि उन्हनि निजकारी जे अमल में, उन प्राइवेटाइज़ेशन जे अमल में जेके गोबियूं थियूं, स्टील मिल जो केस असांजे साम्हूं आहे, जंहिंमें असां ॾिठो कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उन निजकारी वारे अमल खे गैर शफ़ाफ़ करार ॾिनो हो ऐं हुकूमत वक़्तु जंहिंमें ख़ुदि प्राइम मिनिस्टर शौकत अज़ीज़ साहब बि शामिल हो, उनजे बारे में चयो वियो कि उहे उन में मुलविस हुआ जेका किक बैक्स वरितियूं हुयूं। बहरहाल हिन गवर्नमेंट मां जेके एक्सपेक्टेशन्स हुयूं माण्हुनि जूं डिफरेंट हुयूं, पर ॾिसजे इहो थो कि हीअ गवर्नमेंट जॾहिं खां पंहिंजे जेके फ़ैसिला करणु शुरू कया आहिनि, जहिड़े नमूने सां जजनि जे हवाले सां फ़ैसिलो थियो, उनखां पोइ ख़ुदि जेको उतरियल इलाइक़नि जे हवाले सां ऐं अमरीकी जेका इंटरवेंशन आहे ऐं जेका बमबारी आहे उन हवाले सां जेके फ़ैसिला थिया आहिनि, उन्हनि फ़ैसिलनि सां गॾोगॾु ख़ुदि प्राइवेटाइज़ेशन जे हवाले सां ऐं मुल्की असासनि खे ठाहिणु ऐं मुल्की मईशत खे हिकिड़ो अवाम दोस्त रुख़ ॾियण जे हवाले सां बि जेके फ़ैसिला थियनि पिया, उनमें को माण्हुनि खे घणो उत्साह जेको आहे हेल ताईं गवर्नमेंट ॾियण में कामयाबु न थी आहे। उन सां गॾोगॾु हिते मक़ामी माण्हुनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन ज़िले मां हीउ घोटकी ज़िलो आहे जिते कादरपुर गैस फील्ड आहे। घोटकी ज़िलो जे हवाले सां सिंध जे शाहूकार ज़िलनि मां आहे सनती हवाले सां, छाकाणि त हिते न सिर्फ़ु कादरपुर गैस फील्ड आहे, उन सां गॾोगॾु माड़ी गैस फील्ड ऐं रहमती गैस फील्ड, उन सां गॾोगॾु एंग्रो केमिकल प्लांट ऐं जेको आहे FFC जेका पुराणी पाक सऊदी फर्टिलाइज़र हुई उनजा प्लांट्स बि हिते आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते पावर प्लांट बि आहे। त इहे समूरियूं शयूं जेके आहिनि हिन ज़िले जी इहा नुमाया ख़ासियत आहे कि हिन ज़िले में इंडस्ट्री ऐं पंहिंजो गैस ऐं पंहिंजो तेल जे ज़ख़ीरनि जे हवाले सां हीउ ज़िलो काफ़ी अॻिभरो आहे।
पर मक़ामी माण्हुनि खे हर जेको आहे इदारे खां इहा शिकायत आहे कि मक़ामी माण्हुनि खे जेको आहे उहो रोज़गार जेको आहे इन्हनि इदारनि में घटि ॾिनो वञे थो ऐं ख़ासि तरह जेको आहे ॿाहिरां माण्हू जेको आहे इन्हनि इदारनि में जेको आहे उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञे थियूं। तंहिंजे करे घोटकी में जेका हिन 2008 जी चूंडनि में जेके नतीजा आया आहिनि उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 3 MPA जेके आहिनि उहे चूंडिजी आया आहिनि, जंहिंमें जेको आहे जाम इकरामुल्लाह दारेजो, जनाब सरदार अहमद अली ख़ान किताफ़ी ऐं जाम महताब हुसैन ज़हर साहब ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी घोटकी ज़िले जे 2 क़ौमी असेंबली जे सीटुनि मां हिकिड़ी सीट खई आहे ऐं उहा सीट खटी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पंहिंजो जेको उम्मीदवार कामयाबु थियो आहे मियां अब्दुल हक मियां मिठो, जेको NA 200 तां जेको घोटकी पंहिंजो मीरपुर डेहरकी ऐं वाड़ वारो तक आहे उन तां उन कामयाबु थिया आहिनि। अॼु असां पंहिंजे स्टूडियो में हिन गुफ़्तगू स्टूडियो में न बल्कि हिन गैस फील्ड जे ते जेको असां दावत ॾिनी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA जनाब मियां अब्दुल हक मियां मिठो साहबनि खे असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम जे हवाले सां। हुन सां गॾोगॾु अॼु की हिन गुफ़्तगू में असां सां गॾु आहिनि पाकिस्तान सिंध यूनाइटेड पार्टी जा मरकज़ी अॻवान सैयद ग़ुलाम शाह साहब ऐं उन सां गॾोगॾु असां सां गॾु मौजूदु आहिनि CBA जेका ऑयल एंड गैस जेका OGDCL जी जेका CBA यूनियन आहे उनजा मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जनाब ज़ाहिद भुट्टो साहब ऐं अॼोके हिन प्रोग्राम जा असांजा चौथा महिमान आहिनि ज़िले जी जेका ट्रेड यूनियन्स जो इतिहाद आहे, ट्रेड यूनियन मज़दूर इतिहाद जा सरबराह जनाब जाम अब्दुल फताह समीर साहब पाण ऐं GUC नाज़िम बि आहिनि ऐं ज़िले काउंसिल जा मेंबर बि आहिनि। मियां साहब ॻाल्हि जो सिलसिलो तव्हां खां शुरू कयूं था कि मोहतरमा शहीद जेको पंहिंजो लास्ट डॉक्यूमेंट जेको ॾिनो आहे जेको हुननि पंहिंजो इलेक्शन खां पहिरीं जेको इलेक्टोरल मंशूर जे हवाले सां हुननि अनाउंस कयो उनमें हुन वाज़े चयो हुयो इस्लामाबाद में जेका हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई उहो जेको पब्लिक कयो हो उनमें हुन चयो कि नेचुरल रिसोर्सिस मादनी वसीलनि जे हवाले सां जेका तरीक़ेकार आहे उहो पंहिंजो सही न आहिनि, तंहिं करे पीपल्स पार्टी गवर्नमेंट में अचण खां पोइ मादनी वसीलनि जे हवाले सां सूबनि खे वधीक हक़ ॾींदी ऐं उन सां गॾोगॾु उन में इहो बि चयलु हो कि असां तव्हांखे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी वधीक ॾींदासीं, कॉन्करेंट लिस्ट ख़तमु थींदी ऐं उन सां गॾोगॾु NRC जे हवाले सां जेको आहे उनजा मल्टीपल क्राइटेरिया मुल्क जा जेके उहे बुनियादी इशूज़ जिन ते गुज़िरियल 62 सालनि खां वठी जेको आहे माण्हुनि जो आवाज़ु आहे ऐं जंहिं लाइ कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे कि बंगाल जो जेको सान्यो थियो उहो बि इन जे करे थियो कि इन्हनि बुनियादी इशूज़ खे जेको आहे उन वक़्त जी हुकूमतुनि एड्रेस न थिए पियो, तंहिंजे करे उहो सान्यो थियो। उनखां पोइ बि जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि एड्रेस न कयो ऐं मोहतरमा शहीद जो इहो विज़न हो कि हुन हिन इलेक्शन खां पहिरीं बाक़ाइदा इहे अनाउंस कयो ऐं उहो पंहिंजो जेको उनजो रिटन डॉक्यूमेंट आहे इलेक्टोरल मंशूर में इहे वाज़े करे वई। पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका मौजूदा क़यादत आहे उहा अहिड़े फ़ैसिला छो पई करे? सभ खां पहिरियों मां इहो असां मक़सद में आहियूं MLA आहियूं ऐं असांखे फेडरेशन जी जॉब मज़बूत करणु घुरिजे ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे सूबनि खे असां गॾु वठी हलूं ऐं जेसिताईं सूबाई मुख़्तियारी या सूबनि जा हक़ूक़ न थींदा त उन में मां सम्झां थो जेतिरी चई मकान उनजा 4 पिलर 4 खंबा आहिनि, 4 खंबनि में हिकिड़ो ई खंबो बाद हिकिड़ो ज़ाहिर उन मकान जी का हालत सही न आहे। अॻे जेको वॾो साॻियो थियो आहे बांग्लादेश जो उन खे बि बर्दाश्त करे मां काफ़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं मां इहो महिरबानी करे अहिड़ी का ॻाल्हि न कई जंहिंमें फेडरेशन जेको आहे कब्ज़ो ऐं अवाम जेकी आहे जाथों जी बि आहे, बलूचिस्तान जी आहे, सिंध जी आहे या कंहिं ॿिए सूबे जी आहे, पंजाब जी आहे, तंहिंजी उन अवाम जे राय सां जेका फ़ैसिला कया वेंदा मां सम्झां थो उन में वधि में वधि पाकिस्तान मज़बूत थींदो। पर जेके अवाम जी राय जे ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो थींदो ज़ाहिर आहे पोइ हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि थींदी ऐं हर को ॾुख रखंदो जीअं बांग्लादेश में थियो आहे ऐं ज़ाहिर आहे तमामु वॾो साॻियो आहे ऐं मां इहो अर्ज़ु कंदुसि साॻे वक़्त जे जेकी कादरपुर फील्ड आहे उहा हिकु अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें कमाई थिए थी, जेको मां रिकॉर्ड टॉल में 2 अरब रुपया हिते सालाना पैदा थिए थी, जॾहिं 2 अरब रुपया थिए थी अञा जो टीजो फेज़ जेको आहे उहो न थियो आहे, जॾहिं उहो थियो 3 अरब बि खूह में न थी सघनि था। काफ़ी अहिड़ा खूह आहिनि जेका अञा उन्हनि खे इस्तेमालु में न आंदो, जंहिंमहिल उहे इस्तेमाल में आया त 5 अरबनि बि मिली सघे
पर हिनखे हाणे सां असां फील्ड खे जेके असां विकियो इन रेट सां त मां सम्झां थो इहो पाकिस्तान जे मफ़ाद जे करे बहितर इहो आहे त हिनखे सही तरीक़े सां हलायो वञे ऐं हिन जे अगरि पूरे हुनखे इस्तेमालु में आंदो वञे ऐं उहो गैस जेका इस्तेमालु में आंदी वञे ऐं उन ते वधीक ज़ोर ॾिनो वञे। सिलसिलो जारी आहे। फिलहाल वक़्तु था वक़्तु आहे आपस की प्रोग्राम करते वेलकम बैक नाज़रीन। अचल प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सैयद गुलाम शाह साहब, आख़िर जॾहिं सॼे मुल्क में प्राइवेटाइज़ेशन थिए पई ऐं सॼी दुनिया में हिकिड़ो जेको आहे एस्टेब्लिश नॉर्म आहे कि हाणे जेके इदारा हलनि पिया उहो मोस्टली जेको इंडस्ट्रीज़ हलनि पियूं ऐं जेके प्रोडक्टिव यूनिट्स हलनि पिया उहे सभु प्राइवेट सेक्टर में हलनि पिया। आख़िर छो असांखे एतिराज़ छो आहे कंहिं बि इदारे जी प्राइवेटाइज़ेशन ते, ख़ासि तरह कादरपुर गैस फील्ड जी वैसे अर्ज़ु इहो आहे त सॼी दुनिया में प्राइवेटाइज़ेशन थी वियो, पर उन में बुनियादी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हक़ मालिकी जेको आहे उहो तस्लीम कयो वेंदो आहे। माना जेकॾहिं ट्रांस आहिनि या स्टेट्स आहिनि यूरोप या अमेरिका में उन्हनि खे स्टेट्स सघनि था पिया त उन में को जेको आहे प्राइवेटाइज़ कयो बि वेंदो, पर पहिरियों हक़ मिल्कियत तइ कयो वेंदो त हीअ कहिड़ी स्टेट या कहिड़े ट्रांस या कहिड़े फेडरेटिव यूनिट्स जा मिल्कियत आहे। ऐं उनखां पोइ पर्टिकुलर असां अचूं हितां जे हवाले सां त 89 में म्यूनिसिपालिटी गवर्नमेंट प्राइवेटाइज़ेशन शुरू थी। उन में बि बुनियादु इहो रखियो वियो त उहा फैक्ट्री, उहो इदारो जेको सूदमंद न हूंदो, फ़ाइदेमंद न हूंदो, जेको गवर्नमेंट खे नुक़सान में आहे उनखे हलाइणु ऐं प्राइवेट का जेको आहे पार्टी का उनखे वधीक बहितर तरीक़े सां हलाए सघंदी, टेक्निकली उहा हाईटेक आहिनि ऐं उन सां मुल्क खे फ़ाइदो थिए थो पियो। ऐं उन में बि बुनियादु इहो रखियो त जंहिंजी जाइ जंहिं ट्रांस जो उहा मिल्कियत हूंदी उनखे अवलियत ॾिनी वेंदी ऐं उन हवाले सां प्राइवेटाइज़ करे उनजे लाइ बि को पीरियड मुक़ररु कयो वेंदो ऐं उनजे लाइ ओपन बिड थींदी। उहा इंटरनेशनल, उहा टिस्बो प्रॉपर्टी जी नोयत खे पोइ उनजे लाइ इंटरनेशनल बिड थींदी। पर बदकिस्मती सां त हिते इन बुनियादी ॻाल्हि खे त कंसिडरेशन में ई नथो आंदो वञे त बाबा कंहिंजी मिल्कियत आहे, कंहिंजा ट्रपर आहिनि, टाइटल कंहिंजो आहे, उनखां पुछण जी ज़रूरत ई कोन्हे। हिते इन ई हाईली सेंट्रलाइज़ सिस्टम जे करे जीअं फेडरेशन खे तबाह कयो आहे, जंहिं हिते नफ़रतूं पैदा कयूं आहिनि, उन में अस्करी ऐं अददी क़ुवत जी बुनियाद ते पंहिंजियूं शाह ख़र्चूं पूरियूं करण जे लाइ उन्हनि जेको आहे सो ख़ुसूसन सिंध ऐं बलूचिस्तान खे टारगेट करे उन्हनि जा टपड़ ते लिखिया आहिनि। हिते यानी प्राइवेटाइज़ेशन सां त असीं डायरेक्ट जेको आहे सो इफेक्ट थी आहियूं। असांजे साम्हूं पहिरियों मिसाल 520 फर्टिलाइज़र फैक्ट्री जेकी प्रोडक्ट जे पई जंहिंमें 2 अरब रुपए खां बि वधीक सालियानो इनकम आहे असांजी, ठीकु आहे। ऐं उन जी बिडिंग जेकी कई वई उन में त टोटल कानून पाण ई जेको ठाहियूं, जेको प्राइवेटाइज़ेशन वरी ऑर्डिनेंस आयो 2000 में, अनइलेक्टेड गवर्नमेंट चीफ एग्जीक्यूटिव साहब उन टाइम में इलेक्शन बि कोन थी हुई त पंहिंजे लेखे ऑर्डर फरमाए छॾियूं त बाबा हिनखे जेको आहे ॾिनो वञे। उनजी बिडिंग जे लाइ न त को इंटरनेशनल बिड कॉल कई वई, हिते बि जेको आहे सो लेबर यूनियन पाण जेको आहे बिडर्स हुआ ऐं उहे लोएस्ट वञनि पिया। ऐं उनखां सवाइ इहो थींदो आहे त कहिड़ी धुर वठे पई ऐं उनजी फाइनेंशियल पोज़ीशन कहिड़ी आहे। हिते फौजी फाउंडेशन जे हवाले कयो वियो, FFC जे हवाले कई वई, बग़ैर कंहिं बिडिंग जे, बग़ैर कंहिं कानून जे, बग़ैर कंहिं प्राइवेटाइज़ेशन ते तव्हांखे एतिराज़ न आहे, तरीक़ेकार इहो आहे त प्राइवेटाइज़ेशन न आहे। हिते त सॼा टपड़ बाक़ाइदे विकिया पिया वञनि। पर्टिकुलर असीं कादरपुर ते पोइ ईंदासीं। मां इहो 520 इन करे मिसाल थो ॾियां त FFC जूं पंजाब में बि फैक्ट्रियूं हुयूं जंहिंजी उपत कंहिंजी 50 करोड़ हुई, कंहिंजी 40 करोड़ हुई। उन्हनि जी जेको आहे पाक अमेरिकन जेकी हुई हिननि जी फैक्ट्री, उहा जेकी आहे सो 16 अरब रुपए में वई ऐं हीअ जेके 2 अरब रुपए ॾे पई, हू 50 करोड़ ॾे पई, 100 अरब रुपए पंहिंजो जेको आहे सो 16 करोड़ में वई। हीअ जेको आहे सो खणी करे पंहिंजो FFC जे हवाले कयो 70 अरब रुपए। ऐं उन में थियो छा त हिकिड़ो त हूअं ई अलाह जे फज़ुल सां हूअं ई सभु ॿाहिरियां जेको आहे सो अची करे हिते धारियाई थी रखिया हूं त मज़दूरी बि माण्हुनि खे 50 रुपया न मिले, पर जेके हुआ बि सही, जेके मजबूरन रखिया विया, उन्हनि सभिनी खे हिकु धक सां अची FFC वारनि कढी छॾियो। 450 माण्हू हिकदमि कढी छॾियो। हाणे वरी सॼा ॿाहिरि खां जेको आहे सो पाइनि कयूं। उन्हनि जी कॉलोनी बि जेको आहे सो पंजाब जे एरिया में कयूं। उतां बसियुनि ते रोज़ जेको आहे इहो ट्रांसपोर्टेशन थिए पई ऐं उन हवाले सां कोई पुछण वारो कोन्हे को। लोकल हवाले सां
का बि फैक्ट्री कंहिं बि जाइ ते लॻे थी त हक़ मिल्कियत उनजो आहे। ऐं ॿियो ई लीगली कानूननि बि असांजे कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ जी सराउंडिंग में जेके माण्हू आहिनि, छाकाणि एनवायरमेंट इफेक्ट करे थी पई, घटि में घटि 5 किलोमीटर आहे। असां वटि त जेकी सूरत हाल आहे त 10-20 किलोमीटर ताईं जेको महसूसु कोन्हे थो, पर 5 किलोमीटर वारनि जे लाइ त ख़ुशूसी हेल्थ जो इंतज़ाम करिणो अथनि, एजुकेशन जो करिणो अथनि, ऐं उन खां सवाइ प्रायोरिटी ॾियणी अथनि त बाबा नौकरियूं जेके आहिनि उन 5 किलोमीटर खां पोइ वरी 10 किलोमीटर ते, पोइ 20 किलोमीटर ते, पोइ वरी उन प्रांत जे हवाले सां करिणी अथनि। पर हिते त इनखे का कंसिडरेशन कोन्हे का। ऐं इन हवाले सां हाणे कादरपुर जे हवाले सां हेॾी जेको आहे सो फील्ड आहे जेको पाकिस्तान खां सभ खां वधीक असां वटि रिज़र्व आहे, ऐं उन में सॼा इंफ्रास्ट्रक्चर असांजे तयारु कया आहिनि। हिते जेको आहे सो असां पावर जनरेशन जा प्रॉब्लम्स ॿुधायूं पिया त बाबा बिजली जो एॾो वॾो बहिरान आहे। हिते पावर जनरेशन तमामु वॾी थी सघे पई, लॻनि पिया प्लांट, ऐं उन खां पोइ जेको आहे खणी करे वरी तव्हांखे ॿाहिरि जे हवाले था कयो। इहो बि न आहे जो प्राइवेटाइज़ेशन आहे, हे त बाक़ाइदे उन्हनि जी मिल्कियत करे उन्हनि खे विकी पई वञे पंहिंजूं शाह ख़र्चूं पूरियूं करण जे लाइ। ऐं उन में थींदो छा, हिन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे त बाबा हेतिरा बैरल जेको आहे सो निकिरे थो हिन कुएं मां, हाणे उनखे जेकॾहिं उन तरीक़े सां उन क्वांटिटी में कढिबो त उनजी मेंटेनेंस बि रहंदी, उहो हलंदो बि सही, उनजी एज बि वधंदी। हिते त सकै थी, हिते त इहो चाहींदा त इहो साल में इहो सॼो जेको ऑयल एंड गैस आहे इहो कढियो वञे, इन तरीक़े सां लुट पुट थी। इन हवाले सां वॾे में वॾो ज़ुल्म आहे, कॉन्स्टिट्यूशन जे बि अगेंस्ट आहे, इहो त आर्टिकल 6 में अचनि। मौक़ुफ़ मालूम करण लाइ पाण था ज़ाहिद भुट्टो साहिब खे। ज़ाहिद कीअं था सम्झो, छा मसइलो, माना तव्हांखे आख़िर एतिराज़ छो आहे प्राइवेटाइज़ेशन में? साईं, असां तव्हांखे पंहिंजे एतिराज़ ज़ाहिर करण खां पहिरियों पंहिंजो मौक़िफ़ पेश कयूं पिया त OGDCL हिकिड़ो मुल्क जो मुनाफ़ा बख़्श इदारो आहे, ऐं उहो पूरी दुनिया जे अंदरि ड्रिलिंग में, सर्वे में ऐं पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ो मुनाफ़ा बख़्श इदारो आहे। उन जी जेका 60% रेवेन्यू आहे उहा कादरपुर गैस फील्ड ॾिए पई। तव्हांजे हिकु मुल्क जी हिकु साल जी जेका हिन जी पैदावार आहे उहा 49 अरब रुपया आहे। उन 49 अरब मां 36 अरब रुपया कादरपुर गैस फील्ड ॾिए थी। तव्हां हिकु त कादरपुर गैस फील्ड खे विकिणी हितां जे इलाइक़े जे या मक़ामी मुलाज़िमनि खे परेशानी में मुब्तला कंदा। ॿियो तव्हांजी हिकिड़ी OGDC जेका शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बुनियादु विधो हुओ उनजो विधो, ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा असांजी भेण 88 में डॉक्टर गुलफराद नाले हिकिड़ो PhD डॉक्टर खणी आई अमेरिका खां। उन हिन ते महिनत करे OGDC खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो, उहो बि नुक़सानु थींदो। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, जीअं PTCL हिननि विकी, हाणे PTCL अलसराज कंपनी आहे हिकिड़ी का गल्फ जी, उनखे ॾिनो, उन महिल उन्हनि उतां जे एम्प्लॉइज़ खे सब्ज़ बाग ॾेखारे गोल्डन हैंडशेक जा। साईं तव्हांखे मिसाल ॾिनो आहे पाक सऊदी फर्टिलाइज़र जो, तव्हां KC कराची जो मिसाल वठो, वॾा सब्ज़ बाग ॾेखारे करे ॼणो हाणे तव्हां ॾिठो PTCL पाकिस्तान गवर्नमेंट खे निजकारी खां पोइ पंहिंजी किस्त कोन पई ॾे। KC तव्हां कराची में रहो पिया, कराची में जेको बिजली जो बहिरान आहे, हाणे बिजली जो बहिरान एॾो वॾो आहे, ऐं बिजली जा बिल बि ॾिसो तव्हां, माण्हू ग़रीब मिसकिन माण्हू सफ़र कंदा। अगरि तव्हां कादरपुर गैस फील्ड जेका 33 सैकड़ो मुल्क जी गैस जी पैदावार पूरा करे थी, तव्हां हितां कादरपुर गैस फील्ड खां वठी तव्हां कश्मीर ताईं वञो, हिन जी लाइन ज़रिए माण्हू घरेलू सार्फिन हिन जो गैस इस्तेमालु कनि पिया। तव्हांजे इलाइक़े जूं जेका हिते सनती यूनिट आहिनि उहे हिते हिन जी गैस इस्तेमालु कनि पिया। तव्हांजी जेको एनर्जी जो बहिरान आहे, बिजली पैदा करण जे लाइ हितां कादरपुर जो गैस इस्तेमालु थिए पियो। हाणे इहे शयूं विकिणण सां तव्हां ॾिसो न सिर्फ़ु हितां जा एम्प्लॉइज़ कादरपुर गैस फील्ड जा इलाक़ाई माण्हू, पर पूरी पाकिस्तान जी 16 करोड़ आवाम सफ़र कंदी। प्रोडक्शन त पोइ बि थींदी ऐं उहा प्रोडक्शन ज़ाहिर आहे मुल्क में इस्तेमालु थींदी, उहो ॿाहिरि खणी। मां साईं तव्हांखे ॿुधायां न, कंहिं बि इन्वेस्टर खे तव्हां $4 अरब में इहे कादरपुर गैस फील्ड विकिणी छॾींदव न, उहो कोशिशि कंदो मां $8 अरब कढां, उहो पंहिंजी मर्ज़ी सां। तव्हां हाणे मां तव्हांखे ॿुधायां न PTCL खे जंहिं रक़म में हिननि विकियो आहे, तव्हां नेट ते वञो, हाणे इंटरनेट ते प्राइवेटाइज़ेशन जी नेट ते वञो, तव्हांखे ॿुधाईंदा PTCL खां किस्त वठण जी कोशिशि कयूं पिया। तव्हां बाबा हिकिड़ो कर्ज़ु उगाड़ियो ई न आहे, ॿियो हिकिड़ो मुनाफ़ा, इहे पहिरियों नंबर मुल्क जो मुनाफ़ा बख़्श इदारो, वरी उनखे तव्हां विकिणंदव, आख़िर पोइ कहिड़े इदारे जो वारो ईंदो हुजे उनखे तव्हां विकिणंदव। जान साहब कीअं था ॾिसो पंहिंजो चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु, ख़ासि तरह जेको आहे हीउ बेल्ट आहे, तव्हां ज़ाहिर ज़िले जी जेका ट्रेड यूनियन जा अॻवान आहियो ऐं मज़दूर सियासत कयो था, इदारा आहिनि काफ़ी, जीअं मूं प्रोग्राम जी शुरूआत में ॿुधायो पियो
महरम ख़ाननि खे वज़ारत आला मिली ख़ालिद अमन ख़ान लुंड साहिबु जेको आहे उहो पंहिंजो वफ़ाक़ी काबीना जो हिसो थियो। ख़ुदि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके पंहिंजो सूबाई काबीना जा मिनिस्टर आहिनि उन जाम सैफुल्ला दारिद साहिब जो सपोर्ट करे छॾी आहे प्राइवेटाइज़ेशन कादरपुर गैस फील्ड जी। महरम ख़ाननि सां पंहिंजो ज़िले नाज़िम साहिब हिते आहिनि को मूं ॻाल्हायो, पंहिंजो असांजो नुमाइंदे ॻाल्हायो सरदार अलीमन ख़ान मार असांजो बबलू वज़ीर आहे जेको आहे हिन मामले ते ॻाल्हाइण खां इनकार करे छॾियो। अहिड़े क़िस्म जो जवाबु जेको आहे त असांजे अॻूणे पंहिंजो वफ़ाक़ी मुमलिकत जो वज़ीर ख़ालिद अमन ख़ान लुंड जो बि हो। ख़ुदि जा महताब साहिब जेको सूबाई काबीना जो ज़िले में मेंबर आहे पंहिंजो उन खे बि अॼो प्रोग्राम में असां मदद करण जी कोशिशि कई, पर उन बि जेको आहे उहो को अचण खां सबंध जे करे माज़रत थी कई। त जॾहिं असांजा चूंडियल नुमाइंदा सवाइ मियां साहिब ॿियो थियणो त को ओपिनियन जेको आहे सॼे प्रोसेस में ॾिठो त उहो उनखे अपोज़ करण लाइ तयारु न आहे। कीअं था ॾिसो इहो सॼो प्रोसेस की असांजे चूंडियल नुमाइंदा जो रोल छा आहे? छाकाणि तव्हांखे काफ़ी तजुर्बो आहे पाकसौदी फर्टिलाइज़र जी प्राइवेटाइज़ेशन थी जेकी उनमें असां बेनज़ीर साहब जे दौर में भी बिट जी डेट रखी वई, जिदोजहद कईसीं ऐं एतिरे ताईं जो भरपूर नमूने सां सारे ज़िले जा मज़दूर असांजा ट्रेड यूनियंस जा सभु गॾु रहिया जलसनि में जुलूसनि में, मथो गवर्नमेंट पीपल्स पार्टी हली वई। नवाज़ शरीफ़ भी स्टार्ट वरितो, उन वक़्त में भी असां जिदोजहद कईसीं, कामयाबु वियासीं। मथो वरी मुशरफ जी गवर्नमेंट आई जंहिंमें इहा शइ प्राइवेट थी वई। उन दौरान बि तव्हां अॼु जी ॻाल्हि था करो चूंडियल नुमाइंदनि जी, उन दौरान बि मियां साहब ख़ुशामद कोन्हे, कामरेड माण्हू हुयो, असां सां गॾु सारी जिदोजहद में गॾु रहियो, दुख में सुख में जिथे चयोसीं आयो। बाक़ी वॾेरनि ते भाड़ण मां सम्झां थो त ग़लति आहे। असां उन दौरान जेके मुज़ाहिरा या जलूस थिया, इन्हनि MNA साहब MPA साहब खे दावत ॾिनीसीं भई हे थिए पियो, BBC जो नुमाइंदो अली हसन अची सघे पियो, ह्यूमन राइट्स जी अदी पंहिंजो नूरनाज़ आगा अची वई हिते, ॿिया काफ़ी माण्हू ॿाहिरों जा अचनि पिया, त कॉन्फ्रेंस लीडर सभु अचनि पिया। हिननि माण्हुनि कॾहिं इहा गवारा ई न कयो आहे त असांखे हिते वञणु घुरिजे, छाकाणि त हुननि खे असांजो वोट मिले थो ख़ैरात में, अॻे मिलियो शहीद भुट्टे जी ख़ैरात में, हाणे मिलियो अथनि बेनज़ीर जी ख़ैरात में। त धारे जेके या असांजा महर सरदार हुजनि या मिसाल ॿिया जा महताबर हुजनि, उहे इन शइ में कतई कोन कोशिशि कंदा त असां गवर्नमेंट सां इन पॉलिसी जेकी आहे इन सां टकरा में अचूं, छाकाणि त हुननि खे पंहिंजी वज़ारतूं बचाइणियूं आहिनि। असां चऊं था त अॼु जेको माण्हू हिननि शयुनि में नथो अचे, मां सम्झां थो त उहे सिंध जा गद्दार आहिनि, हिन धरती जा हिलाली पुट न आहिनि जेके हिन जिदोजहद में मज़दूरनि सां ऐं हितां जे लोकल माण्हुनि सां बांह ॿेली नथा थियनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखूं था। नाज़रीन, गुफ्तगू हले थी OGDCL जो जेको कादरपुर गैस फील्ड आहे उनजी प्राइवेटाइज़ेशन जे हवाले सां जेको हुकूमत जो फ़ैसिलो आहे उन ते अॼु असां OGDCL जी कादरपुर गैस फील्ड में मौजूदु आहियूं ऐं तव्हांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल MNA मियां अब्दुल हक मियां मिठो साहब बि असां सां गॾु आहे, जंहिंखे मज़दूर अॻवान जाम अब्दुल फताह ऐं ज़ाहिद भुट्टो बि असां सां गॾु आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी जो मर्कज़ी अॻवान सैद गुलाब शाह गॾु आहे। गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। फिलहाल वठूं था वक़्तु ऐं वापसि अची प्रोग्राम कंदा। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। कादरपुर गैस फील्ड निजकारी जे हवाले सां गुफ्तगू हले थी। असां हिते फील्ड ते मौजूदु आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठो, सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी अॻवान सैद गुलाम शाह, OGDCL जी CBA यूनियन जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद भुट्टो ऐं ज़िले जे ट्रेड यूनियन मज़दूर इतिहाद जो सरबराह जाम अब्दुल फताह समेत जो असां सां गॾु आहिनि ऐं गुफ्तगू हले पई कादरपुर गैस फील्ड जी निजकारी जे हवाले सां। मियां साहब खां मालूम कयूं था कि उन्हनि खे हेल ताईं जेके फ़ैसिलो कयो वियो आहे अगरि त उन हवाले सां छा गवर्नमेंट या निजकारी कमीशन जेको आहे हितां जे मक़ामी चूंडियल नुमाइंदनि ख़ासि तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मक़ामी चूंडियल नुमाइंदनि खे इतमाद में वरितो आहे या न? जी मियां साहब। मूंखे त अहिड़ी का ख़बर कोन्हे, मूंखे हिते अचण खां बाद में ख़बर पई आहे त हिकु निजकारी थिए थी, अहिड़ी क़िस्म जी मां ख़बर बि कोन्हे न एतमाद में वरितो आहे। लेकिन मां इनजी वज़ाहत इन बि शर्त लिहाज़ सां बि कंदुसि त मोहतरम जनाब असांजे सदर पाकिस्तान खुलियल लफ़्ज़नि में चयो
जंहिं ज़िले में जेतिरो गैस निकिरंदो, जेतिरो तेल निकिरंदो, जेका बि मादनियात निकिरंदी, उन ज़िले खे ओतिरो शेयर ॾिनो वेंदो। ऐं उन सां गॾो गॾु उन इहा बि ॻाल्हि खुलियल कई सभ जे साम्हूं त इहे बंदर आहिनि, सी पोर्ट आहिनि, उन्हनि में बि जेको शेयर थींदो उन सूबे खे ॾिनो वेंदो ऐं उन चयो कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो वधीक तसादुम न थींदो, छो त हर कंहिंखे पंहिंजो हिसो मिलंदो। हे त हिकु अजीब ॻाल्हि थी आहे जेकी मां सम्झां थो त शायदि उन ॻाल्हि सदर साहिब ख़बर न हेठि लेवल ते हली आहे, उनखे ख़बर पए इन ॻाल्हि जी मां सम्झां थो इन ॻाल्हि ते पसंदि न कंदा सदर साहिब। मियां साहब, अॼु जॾहिं पाण हिते फील्ड ते मौजूदु आहिनि, तव्हां पंहिंजो CB अॻुवाणनि जा पंहिंजो ॻाल्हियूं बि ॿुधियूं ऐं तव्हांजा सियासी ज़ाहिर तव्हां ईद ते आया आहियो त मुख़्तलिफ़ माण्हू तव्हां सां ईद मिलण आया हूंदा ऐं सियासी समाजी जेका अॻुवान आहिनि उन्हनि जो बि ॼण चओ हिकिड़ो उन्हनि में ॾुख जी हिकिड़ी कैफ़ियत आहे। आम तरह ॾिसंदा आहियूं कि गुस्सो हूंदो आहे, पर हिन भेरे ॾुख जी कैफ़ियत आहे माण्हुनि खे कि मोहतरमा शहीद जे एतिरियूं कमिटमेंट्स कयूं ऐं मोहतरमा जी शहादत थी आहे ऐं जन माण्हुनि 27 डिसंबर वारे सानो अञा ताईं माण्हुनि खे विसरियो ई कोन्हे ऐं माण्हुनि जी उहा ॾुख जी कैफ़ियत ऐं उनखां पोइ अहिड़ा फ़ैसिला जेको आहे माण्हुनि जी उहा जेका ॼण चओ त माण्हुनि जी उमेदूं जेको आहे उहो ॼण चओ त उन्हनि ते पाणी थो फिरी वञे। छा उमेद कजे कि तव्हां इहा इन्हनि फ़ैसिलनि जे हवाले सां पार्टी क़यादत सां ऐं ख़ुदि असेंबली जे फ्लोर ते इन्हनि खे आवाज़ ज़रूरु ठाहिणु घुरिजे? मां इहे हिते बि तव्हां इहा वज़ाहत कई आहे, इहा मां पार्टी क़यादत सां बि ॻाल्हाई असेंबली में बि, छो त असांजे ज़िले जी ॻाल्हि आहे, ख़ासि तरह सां सिंध जी ॻाल्हि आहे, ज़िले जी ॻाल्हि आहे। इहो फ़ैसिलो थियल आहे त जंहिं ज़िले में निकिरे उन जो राजनीति हेठि मां सम्झां थो हिकु मथो कर ॿी तरह नथो करे पार्टी जो फ़ैसिलो मां नथो सम्झां पियो ऐं मुमकिन कोन्हे को पार्टी अहिड़ा ग़लति न करे। शाह साहब, हाणे तव्हां ॿुधो कि मियां साहब जी जीअं ॻाल्हि कए सदर साहब जी हिकिड़ी वज़ाहत उन्हनि जे हवाले सां क्लियर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो सरबराह बि आहे, उन सां गॾो गॾु पाण सवेर पे ॻाल्हि ॿोल कईसीं कि मोहतरमा शहीद जेको आख़िरी डॉक्यूमेंट ॾिनो आहे उहो उन में बि इहे ॻाल्हियूं वाज़े नमूने सां लिखियूं पियूं कि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी मिलंदी, उनखां पोइ जेको नेचुरल रिसोर्सिस जे हवाले सां उनजी डिस्ट्रीब्यूशन जो हिकिड़ो नओं फार्मूलो तय थींदो ऐं उनखां पोइ जेको आहे कॉन्करेंट लिस्ट ख़तमु कई वेंदी, NFC जे हवाले सां बि उनजो जेको आहे। हाणे जॾहिं मियां साहब इहो चए थो कि उहो सभु ख़ुदि पार्टी क़यादत सां, तव्हां नथा सम्झो कि पीपल्स पार्टी जो इन हवाले सां जेको तरीक़ेकार आहे उहो अहिड़ो आहे कि पाण खे उनखे सपोर्ट करणु घुरिजे? असीं उमेद रखूं था छाकाणि त हिन गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी क़यादत ख़ुसूसन इहो ऐलान कयो त असांजी शहीद चेयरपर्सन जेकी कमिटमेंट कई आहे असीं उनजी पॉलिसियुनि ते उनजी कमिटमेंट ते अमल कंदासीं, इन करे हिकिड़ी उमेद रखी सघिजे पई। ऐं उन में बुनियादी ॻाल्हि जेकी बेनज़ीर साहिबा मुख़्तलिफ़ जेके हुकूमतूं आयूं वयूं उन जा जेके तजुर्बा उनखे थिया उनखां पोइ नतीजे ते पहुती त मुहतरमा वाज़े चयो त बाबा हींअर जेकॾहिं पाकिस्तान खे हलाइणो आहे त असांखे हिकिड़ो न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट करणो पवंदो ऐं न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट जो बुनियादी इहो आहे त बाबा हीअ फेडरेशन जेकी आहे उनखे मज़बूत कबो, न कि मर्कज़ खे मज़बूत कबो बल्कि फेडरेशन खे मज़बूत कबो, छाकाणि त कॉन्स्टिट्यूशनली बि पाकिस्तान नालो आहे फेडरेशन जो ऐं फेडरेशन डिपेंड करे थी पई फेडरेटिंग यूनिट्स ते। लेकिन फेडरेशन खे मज़बूत करणो आहे त फेडरेटिंग यूनिट्स खे मज़बूत करणो पवंदो, माना ब्रांच खे मज़बूत करणो पवंदो ऐं उहो तॾहिं मज़बूत थी सघंदा जॾहिं उहे ऑटोनॉमस हूंदा ऐं उहो ऑटोनॉमस हुजण जे लाइ बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हक़ मिल्कियत जेको आहे उहो उन फेडरेटिंग यूनिट्स जो हूंदो, उन ब्रांच जो हूंदो। माना हीअ बुनियादी ॻाल्हि आहे जेकी न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट जो जेको बुनियादु जेको बेनज़ीर साहिब विझणु चाहे पई उहो आहे इहे त हाई सेंट्रलाइज़ सिस्टम ख़तमु करे फेडरेशन खे मज़बूत कजे ऐं उनजे लाइ इहो आहे त जेके बि हिते फेडरेटिंग यूनिट्स उनखे मज़बूत करण सां ई थींदो आहे। हिते त अजीब क़िस्म जो हिकिड़ो ख़ौफ़ तारी रहियो आहे त बाबा जेकॾहिं फेडरेशन खे मज़बूत कबो या फेडरेटिंग यूनिट्स खे ऑटोनॉमस कबो त उन में शायदि पाकिस्तान खे को नुक़सानु आहे। इन सां पाकिस्तान हिन टाइम ते जेको हलियो आहे उहो हाई सेंट्रलाइज़ सिस्टम जे करे बेइतमादी वधी आहे, माण्हुनि में महरूमी वधी आहे, नफ़रत वधी आहे, इन सभिनी शयुनि जो ख़ात्मो ऐं बहितर पाकिस्तान जो मुस्तक़बिल जेकॾहिं असांखे रखिणो आहे त असांखे इन शयुनि ते ख़्यालु करणो पवंदो। ॾिसो सॼी दुनिया में असीं मुख़्तलिफ़ मिसाल ॾियूं था, अमेरिका जा, कैनेडा जा, यूरोप जा, पर असीं प्रैक्टिकली उन्हनि जी जेकी हिकमत अमली आहे या तरीक़ेकार हुकूमत आहे उनखे फॉलो कंदा कयूं। हींअर ताज़ो कैनेडा में हिकु
नंढो आइलैंड आहे सूबो आहे जंहिंखे फोम आइलैंड चवंदा आहिनि। उन फोम आइलैंड जो प्रेमियर जेको आहे डैनी विलियम उन प्रेस कॉन्फ्रेंस कई इंटरनेशनल जेको आहे मीडिया खे हुन सॼो चई त बाबा ॾिसो मुंहिंजे पुठियां 2 झंडा आहिनि, हिकिड़ो फोम आइलैंड जो आहे ऐं ॿियो कैनेडा जो आहे। अॼु खां पोइ ही कैनेडा जो झंडो फोम आइलैंड जी कंहिं बि इमारत ते अवां न ॾिसंदो जेतिरे ताईं मर्कज़ असांजे नेचुरल रिसोर्सिस असांजे हवाले नथो करे ऐं हिन टाइम ते जेको हुन इस्तेमालु में आंदो हुनजी राइट नथो ॾे, कैनेडा जो झंडो मथे न चढ़ंदो। हाणे उन ते को गदारी जो केस कोन्हे। फॉरेन सेंटर जेको आहे सो वेठो हुन चयो बाबा केतिरो हिसाबु फोम आइलैंड जो थिए थो पियो उहे हुनखे पहुचायो ऐं ॿिया ग्रीडियंट्स हुनजा ॾिसो उहे फोरी जो फोरी हल पियो ऐं इहो वाज़े तरह सां हुननि ऐलान कयो त बाबा इहे जेके बि आयल आहे हेस आहे कुझु बि आहे इहो फोम आइलैंड जो आहे। हाणे उन सां कैनेडा मज़बूत आहे, उनखे जेतिरा तव्हां बाख़्तियार कयो त उहे ख़ुशि था थियनि त असां नंढा सूबा आहियूं पर मर्कज़ असांखे पंहिंजे फ़ैसिलनि में शामिल थो करे। साहब जद्दोजहद हिन भेरे नज़र कान आई आहे जीअं तव्हां ॿुधायो पिए की पंहिंजो पाक सऊदी जी जॻह पंहिंजो प्राइवेटाइज़ेशन थी पए की असांखे हिकिड़ी ट्रेड यूनियन ऐं मज़दूर जद्दोजहद सॼे ज़िले में नज़र आई। हिन भेरे OGDC जे कादरपुर गैस फील्ड जे मसइले ते असां उहा चुरपुर नथा ॾिसूं, उनजा के सबब आहिनि? उनजा साईं जेतिरा ताईं सबब आहिनि त पहिरियों रमज़ान शरीफ़ जो महीनो हुयो ऐं रमज़ान शरीफ़ जीअं ई ख़तमु थियो आहे तालके वाइज़ त हर कंहिं पार्टी पंहिंजे हिसाब सां थोरा घणा मुज़ाहिरा कया आहिनि, दोस्तनि सां बि राब्ते में आहियूं। इन जिदोजहद खे सगारो करण जे लाइ असां 7 तारीख़ ते ऑल पार्टी कॉन्फ्रेंस घुराई आहे मीरपुर मातले में, जंहिंमें STP जो चेयरमैन कादिर मक्सी साहब खे दावत ॾिनी आहे। उहे स्पेशली तरह अचे पियो मौलाना उबैदुल्ला भुट्टो साहब आहे, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब आहे ऐं इन इलाइक़े जा जेतिरे बि सियासी समाजी धुरियूं आहिनि, MNA साहब आहिनि, MPA साहब आहिनि, उन्हनि खे बि असां राति खां वठी कार्ड लिखी उन्हनि खे दावतूं ॾिनियूं। उन कोशिशि कई आहे त क़बाइली हिसाब सां बि जेका हितां जा न चूंडियल दोस्त बि आहिनि हा उन्हनि खे बि इन्हनि शइ में इन्वॉल्व करियूं, छाकाणि त जॾहिं हिकिड़ी धुर या का जिदोजहद सियासी पार्टी कंदी त उहा पावरफुल न हूंदी। जॾहिं असां सभु ट्रेड यूनियन्स में जेके असांजी मज़दूर यूनियनूं आहिनि ऐं उन सां गॾु सियासी समाजी धुरियूं पढ़ियल गढ़ियल वकील सभु दोस्त जॾहिं असां गॾु हुआसीं, इनशाला असांजो 7 तारीख़ को सुठो एक्शन कमेटी ठहंदी ऐं इनशाला 8 तारीख़ खां ई असांजी जिदोजहद जो स्टार्ट कंदासीं। ऐं मूंखे एतमाद आहे यकीन आहे इन ते त सभु दोस्त इन नौजवान जेके बि आहिनि सभु दोस्त इन सां मुतफ़िक़ आहिनि त हिन शइ जे लाइ भरपूर नमूने जिदोजहद कजे ऐं उन लाइ केतिरी बि कुर्बानियूं ॾिजनि तमामु थोरियूं। पार्टियुनि जो आम तरह अॻे हिकिड़ो ट्रेंड असांखे नज़र ईंदो हो कि अहिड़नि इशूज़ ते हू बाक़ाइदा एहतजाजी मुज़ाहिरा बुख हड़तालूं हिकिड़ो ट्रेंड हो। काफ़ी अरसे खां वठी उहो ट्रेंड कॉम्प्रेस पार्टियुनि जो असांखे नज़र ई कान थो अचे। अर्ज़ु कयां त इन में पहिरियों थरकोल जे हवाले सां जॾहिं थर जो कोयलो मर्कज़ जे हवाले कयो वियो त उन ते यूनाइटेड पार्टी खे एहतिजाज कयो ऐं सेमिनार सॾायो ऐं हींअर असीं कादरपुर गैस फील्ड जे हवाले सां मर्कज़ी सतह ते फ़ैसिलो थियो आहे त सॼी सिंध में 8 तारीख़ ते हिन महीने जी 8 तारीख़ सॼी सिंध में ज़िले हेडक्वार्टर्स में अलामती बुख हड़ताल कंदासूं ऐं 26 तारीख़ ते हिते कादरपुर में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां मर्कज़ी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं इन सां गॾु असां इहो मुसलसिल सिलसिलो शुरू कंदासीं। कोशिशि कयूं पिया जाम साहिब ॿुधायो त 1 पॉइंट एजेंडा ते सिंध जा नेचुरल रिसोर्सिस जंहिंखे इन्वॉल्व कयो थो वञे उनखे बचाइण जे लाइ असीं सभु मुतहद जे लाइ नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं यकीनी तौर ते कादरपुर गैस फील्ड जी जेका निजकारी आहे उहा उन हवाले सां बि अहमियत वारो मसइलो आहे, छाकाणि त ख़ुदि जीअं पाण गुफ़्तगू पिया कई कि नेचुरल रिसोर्सिस जे हवाले सां मोहतरमा शहीद जो जेको विज़न हो जेको उन्हनि जॾहिं इलेक्टोरल मंशूर पंहिंजो अनाउंस पिया कयो उन हवाले सां जॾहिं उन्हनि ॻाल्हि ॿोल कई हुई सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां जेके मोहतरमा शहीद पंहिंजे लास्ट डॉक्यूमेंट में जेके कमिटमेंट्स ॾिनियूं आहिनि ऐं अवाम जंहिंजे बुनियाद ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ही चूंड खटी आहे ऐं उन हवाले उनखां अलावा जेके ॿिया जेके मुल्क जा बुनियादी इशूज़ आहिनि जंहिंमें NFC ऐं कनकरण लिस्ट जे ख़ात्मे वारा मामला आहिनि जेसि ताईं उन्हनि बुनियादी इशूज़ ते फ़ैसिला नथा थियनि, छाकाणि त काफ़ी अरसे खां वठी सिंध ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि जे तरफ़ां उतां जी आवाम जे तरफ़ां बहरहाल इहो मुतालबो थींदो रहियो आहे कि इहे जेके
नेचुरल रिसोर्सिस वारा जेके बि खाता आहिनि उहे भली ऑयल एंड गैस हुजे, कोल हुजे या उहे समूरा जेके आहिनि उहे सूबनि जे हवाले कया वञनि। असां जेको आहे सम्झूं था कि जेसि ताईं उन ते सूबनि जे विच में को डायलॉग नथो थिए ऐं उन डायलॉग जे बुनियाद ते कि बुनियादी नोयत जा फ़ैसिला नथा थियनि, उन खां पहिरें जेको आहे निजकारी अहिड़नि पंहिंजो नेचुरल रिसोर्सिस जी जेका आहे उहा बहरहाल बुनियादी तरह ग़लति आहे। नाज़रीन, असां जेको प्रोग्राम जो जेको पंहिंजो इख़्तिताम आहे उहो इन फील्ड जे पंहिंजो ॿाहिरि तव्हांखे ॿुधायूं था ऐं उते हिन प्रोग्राम खे इख़्तिताम कयूं था। अचो त पाण हिन फील्ड जे मेन गेट ते हलूं।